बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमदर्द इंटरनेशनल वेलफेयर अर्गन पाकिस्तान जे ज़िला दादू जे ऑफिस में मीटिंग थी रही है। जेका एजेंट है मेडिकल कैंप ग़रीबन में मुस्तक माण्हुनि में कपड़न जी तक़सीम ऐं माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर ऐं शहर में अमन अमान बहाल करण जे लाइ ये मीटिंग थी रही है। असां मौक़ुफ़ वठंदासीं हिन वक़्तु मुमताज़ अली लिगर साहब जेको सलाहकार है। से मुमताज़ साहब छा तव्हांजो चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त इंटरनेशनल सोशल वेलफेयर कंपनी कराची उन ब्रांच ॾिनी आहे असांखे दादू में, त ग़रीबनि जी जेका आहे सा फलाही बहबूद ते जेको बि कमु आहे उहो उन्हनि जे लाइ करण जे लाइ पूरी कोशिशि कंदासीं। जीअं त राशन थियो, जिन जा घर न आहिनि सर्वे थिया उन्हनि जा घर सर्वे कराईंदासीं, जिन जा बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड न आहिनि थिया उन्हनि जा उहे कार्ड कराईंदासीं, सेहत कार्ड कराईंदासीं। हर तरह जो जेको बि आहे ग़रीब जो मसइलो उहो इंशाअल्लाह सॼी संगत सां गॾिजी ऐं हल कराईंदासीं। मोहम्मद मिठल साटी साहब, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट दादू। जी सर। तव्हांजो साईं छा चवणु आहे? तीअं असांजो चवणी इहो आहे त शहर में बदअमनी तमामु घणी थी वई आहे। इन ते बि असांजो कमु हले पियो। इन जे लाइ सेटअप ठाहींदासीं। असांजी हमदर्द इंटरनेशनल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान डिस्ट्रिक्ट दादू जी ऑफिस में ग़रीबनि जे माना हिन महिल सर्दी जे कपिड़नि जो सेटअप हले पियो, राशन पाणी जो हले पियो, ज़कात जे लाइ सेटअप ठाहियूं पिया। ऐं साईं ॿुधो आयो आहे त तव्हां मेडिकल कैंप लॻायो पिया। जी सर। असां उहो कहिड़ो ॻोठ आहे जिते तव्हां मेडिकल कैंप लॻायो? साईं ॻोठ कादरबग सोलंगी मलकान शरीफ़ खां अॻियां आहे। उन में असांजे 2 ॾींहंनि जो प्रोग्राम आहे मेडिकल कैंप लॻाइण जो। ॿी कैंप साईं ब्रह्मांड जे ॻोठ त लॻायो? जी सर। इंशाअल्लाह खुदाबाद में। खुदाबाद में साईं राधी खान ब्रह्मणी जो ॻोठ। हमदर्द इंटरनेशनल वेलफेयर पाकिस्तान जो मरकज़ी प्रेसिडेंट पाकिस्तान ग़ुलाम अली मल्ला अॼु मीटिंग थी रही है।